ताए मन वापसी था कने ता किथों दा अचो असा एडा मोंदर दीमा में शान जो गोठा चुदा ब टे चक्कर मोकलियो तन असा पढ़ियल लिखियल ना एतरी खबर नथी पई असा के हाने उनन जो सिस्टम अंदर छा है खबर ना है जे नाले चंदा तुजो वाली साहब माना गुजारे हुंजो थिंदो हाने पंज बाहर असा एकड़े जो ना असा के ना फिंगर वठन था न को छा बस ये असा वनु था असा के कार एडमिशन ते हणी वारी वापस था जन घणा दफा इनन असा के 5-6 चक्कर आया हूं मला चवन हां आज ना ना ये भी कोन था चवन बस चवन था तो खाली हन वेहारे मोटा था जन मिशन में हणी वनु था असा के दर टपाए वनु चेक करी मिशन ते असा के ना फिंगर वठन था न को छा ना पूछा ना कहे बस फिलानी तो रशीदा तो जो कार दी है पांजा वापस खणी वन गरीब मानू बेरोजगार असन जी रोजी बंद असा छा कयूं काथे वनु असा हक मिले ही कोन तो असा ट्रिजो चक्कर था अचूं तो कुछ ही कोन थो थे असा ता किथों इंदा हो पान गुलाना बे गोठ जा मर्जी हिनन जे असा के वेहारे उतारे त चनु कुछ ही कोन ना फिंगर था वठन ना छा केतरी देर का इते बैठा हो असा हाने आया हाने बाकी अग में आया सी सब सजो दी ना इते गुजारे बैठी आसी कुछ ही कोन थियो असा जो हक असा जो देन ना असा गरीब आयूं असा बेनजीर जा पैसा कोन दिना तन अब मसलो या मुके बेनजीर कार्ड कोने मुके कोट धोट कोने मुझे पुटड़े जैसे रे को मोबाइल पई चो तरफ कोन हो कोट ओ मैसेज नारी सिम मोबाइल खड़ी वया गुम छी वया ताने माना मैसेज आयो हो ये सची आया हां ये सची आया उन को पो मोबाइल जो खड़ी वई त हानी नेट कार्ड खणी अचा न ओ कोने मा कार्ड अचा थी हे ट्रियो चक्कर आ चन बस इने दिसी चंदा पैसा कोनन के अंदर जो अमले मा केर तो ताए चे ता जा पैसा कोन आए ओ जके कार्ड चेक था करन तो वे माने फिंगर भी कोन था घुरन वठन बस जके नथा वठन ओ फिंगर ही कोन है ट्रियो चक्कर आ हम का अंठे जी कोन था बस कार्ड दिसी आ चंदा कोनन के पैसा हिन मला सा रूपरा त बिन खो त हिन करे वतऊ जो मथे खराबी आ मना मुखे वरी बेहारे वरी मुखे मोटाए दिन अच्छा ता जा पैसा आया हां कल मा आया चऊ तुजा आया न खुदाबाद भी चऊ आया न तुजा सिंगर न था वरी अज आया न त चंदा मथे खराबी आ मोटियो था वणो रोज पे था अचू भला जे जन था वाटला जी टुकुर तो भला असा के रोलान त न्याणन के न अच्छे मथे मा हिते जो आए फिंगर जो मसलो जो आए सबनी मानुन सा कन पिथा वेठा चवंदा 80% मानुन सा फिंगर जो मसलो आ ओ सिंगर त हियर आयो आ न हियर त आयो आ वरी चंदा मथे मशीन में खराबी आ अच्छा हिमल दा वरी चन माना मथे मशीन हां हिमल मशीन में खराबी आ केर दो अंदर ओ अंदर बैठो आ जेको वठण वारो मशीन में खराबी आ वरी सुभाणे अच जा अमा ता घणा दफा दे चक्कर कटिया मां इते टे चक्कर 2 चक्कर आई आया 2 चक्कर हिता आया 2 चक्कर खुदाबाद वईया 4 चक्कर कटिया त जके ने पंजनी अंगुर जस सिंगर वता थन हिन हथ जा उनन के चंदा ता जा पैसा कोन आया माने इने मासा छा समझू जे सिंगर वता थन त पैसा आया न उनन में पाण था खन बियो त केर कोन तो खाए न सिंध हुकूमत जे ती गरीबन के असा के जन असा हक दी असा यानी बच्चा नंढड़ा सा बेरोजगार सब बैठा असा के दिंदो असा रोजन ते बुखन ते उन्यन ते बिठाऊं बेरोजगार कर छन किरोलावा फलाना मटीरा हिया मळे गिनन के तरीको हुकूमतदारन के बियो त कुछ कोन केड़ो दादू में के किरोला छी का के त कांची आ ने हिनन जो तरीको वा हे त पिन्नणे जो तरीको हुकूमतदारन के पांजे में उते बोझ मिलन थो ने जिना केड़ा पिन्ने जो तरीको उनन के मिले तो असा न मरिया सी न सा काडे वणू छाते सा रोजार को छाते सा बच्चा ता तू उन का भला सा के लागी तो भला जहर दई छडिन त सा मरी वणू भला वा बीमारी हुकूमत तो वो भलो असा काडे वणू नको सा के नको बेनजी जो हुकुम कार्ड मिलेला नको सा के को राशन तो नको सा के काश दी मिले हुकूमत जो के कूड़ा वायदा एकड़ो वायदो तो कोन पूरो कोई था ने एकड़ो वायदो पूरो करया तो उने ते चवा त हां असा इमरान खान एकड़ो वायदो पूरो कयोवा हिते कोन खणी अगले चक्कर खणी आसे न आधे पुलिस वाला के भी देखारियो उन चे पे आन तुने 12000 लिख जन तो जो के तो सा बिठो ना उनी के भी बियो जो अंदर वियो उनी के भी दसो वो वही अंदर चन पे दी तुने सुमर ते जान दिसना सी मा सुमर ते कोन आइस मरी हाने मोटी आया चक्कर कराया इते 4-5 दफा आया मां जो बेनजीर वारन के पैसा मिलन पे ना तब ऐसा आया सी हाने भी आया हूं रोज जी चालू थे ना आया हूं एकड़ो हिन अधे के देखा रे मां मैसेज हो जो बिठो इनी के भी देखा रे अदा ए दे इनी भा के भी देखा रे मैसेज मां
मैसेज आया पोइ पैसा न आहिनि छो मथां कोन आहिनि पैसा ॾियनि त सभिनि खे हिकु करे ॾियनि न मां तव्हांजो जाइज़ मसइलो आहे उहो त हाणे मसइलो हिननि जो ॾियनि त सभिनि खे ॾियनि न त ॾियनि ई न ग़रीबनि खे रोज़ रोज़ पंधु था कराइनि रोज़ रोज़ ग़रीब माण्हू किथां किरायो आणूं असां हेॾे पंधु करे अचूं मजबूरी आहे इंसान जी तॾहिं अचूं था न त अचूं ई कोन असां रोज़ी हुजे त कोन अचूं हा मजबूरी जे करे अचूं था ग़रीब माण्हू छा खायूं बच्चनि खे छा खारायूं ईदनि ते कपिड़ा लटा वठी ॾियूं छा कयूं ग़रीब माण्हू ख़ुशामद था ॾियनि ग़रीबनि खे ॾियनि ई कोन था न त बंदि करे छॾनि छा कोन रोड बि खोलनि ऐं गाॾियूं ऐं होटल बि खोलनि ग़रीब पंहिंजी रोज़ी करनि मुंहिंजो ॿ किस्त मायूं आहिनि मां बेवा आहियां पुट पंहिंजे बचनि वारा आहिनि मां रन ज़ाल आहियां सो बि मुंहिंजी ईअं न त को मां अॼु बीमार थी आहियां मां या हयाती मुंहिंजी दवा मूंखे लॻो धकु अखि मां मुंहिंजे दिलि ते असरु थी उहो मूंखे दवाऊं ॿियूं हड़मूं बंदि कयूं हिन सां मरी पऊं हिनखे छा मिलंदो त हींअर मूंखे 8 चकर मां जोहीअ वई आहियां 8 चकरनि मूंखे चवंदा मां तुंहिंजो फिगर नथो अचे बाबा उहो हल करे जा असांजो नंबर मोकिले बाबा उहो वरी करे जा असांजा कान जा नंबर मोकिले असांजो फोटो मोकिले जे असां वोट ॾियूं था त पोइ असांजो उहो वोट असांजो कामयाबु आहे न फिंगर हेॾे ॾिस फिंगर बि आहे न फिंगर बि आहे इन जे लाइ अचूं था तव्हांजो फिंगर मैच नथो थिए त वरी उहो मसइलो करे जे बाबा वोट ॾियूं था त असां खां वठे थो वोट ते असांजो पोइ कहरे ते बि हणूं था न बाक़ी जेको आहे सो असांजी हा न कहरो बि असांजो हले थो न असांजो वोट थी थो वञे बाक़ी जे हींअर असां पैसा हिन रनियूं ज़ालूं त असां 8 चकर रुलियूं असांजो फिंगर नथो थिए उहो हल करे न उहो हल करे न त बाबा वरी हिननि जो उहो हल कयो हिननि जो फिंगर नथो मरियूं हिन पोइते हिन जा हींअर बचड़ा बेरोज़गार थी विया कोन्हे रोज़ी उन्हनि जी कनि जा असांखे गिहलिन हींअर असांजा बचड़ा बुखुनि खां दाहूं था कनि पिया बच्चा बेरोज़गार घरनि में वेठा आहिनि रनियूं ज़ालूं आहिनि हिननि जो मसइलो वरी उहो कयो जा हिननि जे फिंगर नथो अचे त हिननि जे कार्ड जा नंबर मोकिलियो असांखे पैसा कॾहिं कोन मिलिया मां जॾहिं कॾहिं रन साल बेवाही मैको कोन मिलिया मुंहिंजा केर ई कोन्हे बीमार सॼी उमिरि मरी कोन करो बा अलाह ख़ुशि कर छॾे मैको कोन मिलिया लिख गन मैको कोन मिलिया असांखे अॻे आखियूं पैसे आहिनि हलिजो अंबे पियो आदनि कोन्हे अलाह क्या कनि हिकु मोगी आहे सम्झंदी कोन्हे पहिरें तव्हांजा पैसा आया आहिनि आया वरी चवंदा कोन आया आहिनि हा हीअं थियनि कीअं चयो ईअं मैसेज ॾिन तनु हलो ॾे जेस कराइसे आखे आयल बोला इथां बि पिया अलाह क्या दे सम्झंदी कोन आहे अलाह ख़ुशि कर छॾे अबा जो आहिनि मैको गिनो आॾो मां ग़रीब आहियां बेवाही आहे मां सम्झ नहीं सघंदी आहियां मोगी थी गया औलाद बि धकियल आहे हा मिशन ख़राब आहे मां 4 चकर आई आहियां तव्हां किथों ईंदा असां दादू में वेठा आहियूं हेठों परियों कचे में माना मिशन ख़राब आहे हा चवनि था मिशन ख़राब आहे कलाक 2 विहो जा सुभाणे अचो हाणे ईअं त रोज़ रोज़ कीअं चयो इहो जेको वेठो आहे जेको ॾोकड़ ॾिए थो फिंगर वठे थो उहो वेठो आहे अंदरि उहो थो चवे मां 6 चकर आई आहियां मां बेनज़ीर जो मूंखे कारण आहे मूंखे जॾहिं बि मिलंदा आहिनि बेनज़ीर जे कांड ते मिलंदा आहिनि असां शेख गुलाब जे ॻोठ परियों आहे उते वेठा आहियूं अॼु चवनि था फिंगर कोन्हनि वरी चवंदा फिंगर नथा लॻनि हीअं नथा लॻनि रोज़ रोज़ चकर कराइणा हा रुगो चकर खाराए बा असांखे नादान करे छॾनि मां मरी ज़ाल आहियां मां नथी अचे सघां बा रोज़ रोज़ मां नथी बचा अचे सघां रड़ियूं त घणियूं कयां पई थी न रड़ियूं कयां थी मां बेवा रन ज़ाल मुंहिंजा पुट ग़रीब बेरोज़गारी मुंहिंजा बचड़ा किथां मूंखे ॾियनि त मां खां मुंहिंजूं नियाणियूं ॿियूं अचनि हाणे माना तव्हांजो फिंगर रुगो मैच नथो थिए असांजो फिंगर मैच नथो थिए मसइलो इहो आहे फिंगर पैसा मुंहिंजूं 2 किस्तूं बचा पियूं आहिनि 2 ते आहिनि हिकिड़ी किस्त मूंखे न फिंगराए कर न ॾिनो ॿी किस्त मूंखे न फिंगराए कर न ॾिनी अथनि हिन महिल मां 8 चकर जो हीअ वई आहियां गाॾी बि मूंखे पंहिंजी न ठही मां ॿिए कंहिंखे सालीअ खे 100 तेल जो ॾियां त मूंखे जो हीअ पुॼाइनि मां किथां आहियां रन ज़ाल
मां बेवाह किथां आया एतिरो अहसासु कनि जे अहसासु प्रोग्राम आहे त असां खां वोट वठे थो मुंडड़ी आहे मुंहिंजी उते मूंखां वठे थो सही अबा उहा मुंहिंजी सही सही थी थिए भई फिंगर हींअर मुंहिंजो घटि आहे वोट में मुंहिंजो फिंगर ग़लति करे छॾनि या पोइ हथ कपे फिटी कयूं न कयूं जे असां हथ कम जा न आहिनि त असां हथ कपियूं पंहिंजा बसि ईअं कनि न ॿियो छा कयूं ॿी किस्त मां अचां थी जो हीअ 8 चकर आई हाँ बाबा तुंहिंजो फिंगर न आहे बाबा फिंगर न आहे वरी उहो मसइलो कयो हलो फिंगर कोन थो अचे या ॿियो कोई फिंगर नथो अचे चेक करायूं अचो अचो पोइते छो मां रन ज़ाल आहियां मुंहिंजा बचड़ा ईअं ठही मुंहिंजा 2 पुट बिना आहिनि मैसेज न कयो तव्हां मूंखे ॿुधायो त तव्हां घणा दफ़ा मोटी आयो 8 चकर जो ई मां मोटी वई आहियां सही 8 या 6 चकर वेठा आहिनि मां मोटी आहियां वरी मूंखे चयो वञ नातरा मां नातरा आई आहियां नातरा बंदि लॻी पई आहे वरी अॼु मां हिते आई आहियां मां बेवाह न मूंखे पियो न ज़िले इंतज़ामिया आहे छा माना कंहिंसां राब्तो कयो उहो डीसी साहब उन्हनि जी वेरिफिकेशन कंदो ठीकु आहे उन्हनि जी उन्हनि खे बेनिफिशरी खे होॾे वञण जी ज़रूरत न आहे ठीकु आहे डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया उन्हनि जी वेरिफिकेशन करे ठीकु आहे उनखे पोइ जेके एलिजिबल थींदा उनखे एलिजिबल कंदा जेके एलिजिबल न हूंदा उनखे वापसि थींदा ऐं ॿियो वरी सर मैसेज थो अचे त तव्हांजी माना जांच पड़ताल जारी आहे इन जो मक़सदु उहा वेरिफिकेशन उन्हनि जी हले बि थी जॾहिं कंप्लीट थींदी जेके वेरीफाई थींदा जेके उन क्राइटेरिया में अची वेंदा उन्हनि खे मैसेज अची वेंदो 12,000 जो जेके एलिजिबल न थींदा गवर्नमेंट करे बि थी जेको इदारो आहे ईअं न आहे न नादरा में उन्हनि जो पूरो रिकॉर्ड आहे NIC जो रजिस्टर्ड आहे उन शइ खे तव्हां सम्झी सघो था उहो गवर्नमेंट अञा अहिड़ो को तरीक़ेकार कोन ॾिनो आहे न उहो गवर्नमेंट पंहिंजे तरफ़ां को तरीक़ेकार ठाहींदी उहो कुझु ॾींहं इंतज़ारु करिणो पवंदो हुनजे लाइ तव्हां माना हुकूमत ॾे लेटर वग़ैरह या अहिड़ी शइ न आहे लिखी त माना असांजे का मशीन त लाज़मी सर फिंगर प्रिंट वारी उहे ॾिसो न हिकिड़ी शइ आहे त इशूज़ जेके अचनि पिया था बेनिफिशरी ॾिसंदा हिन चकर जेका डिसबर्समेंट थी आहे ठीकु आहे उन खां जेका रिमेनिंग जेके रहनि था छाजे करे थी आहे छाजे करे थियूं रहनि उहे उहा उन मथे मैनेजमेंट खे बि ख़बर आहे त उनजो को न को तरीक़ेकार कढंदा हो मशीन जो को बि इशू कोन्हे को फिंगर सर तव्हां कीअं वठंदा आहियो सिर्फ़ु माना ख़ाली अंगूठो वठंदा आहियो 10 फिंगर हूंदा आहिनि 10 फिंगर वठंदा 10 फिंगर वठंदा आहियो ॿाहिरि कंप्लेंट था कनि त असांखे सिर्फ़ु माना अंगूठो वठी छॾे था ॾियनि कंप्लेन जी त मूंखे ख़बर कान्हे का बाक़ी असां वटि जेके अटेम्प्ट थींदा आहिनि न 10 थींदा आहिनि 10 वठंदा आहियूं कोशिशि कंदा आहियूं जंहिंजी डिसबर्समेंट थी सघे त उन जी करे हाल ताईं त तव्हां बीठा हो असां हाल ताईं त बीठा आहियूं हिते पुलिस वारा वेठा आहिनि हा त पोइ बसि ऐं तव्हां माना चओ था त मीडिया खे अंदरि हलो न आहे अदा रूम में न आहे मुंहिंजा भाउ रूम ते हलो न आहे इन जे लाइ माना तव्हांखे कंहिं माना हुकुम जारी कयो आहे त DC साहब तव्हां DC साहब जो लेटर भला खणी अचो त तव्हांखे मां छॾियां थो साईं असां तव्हां खां था पुछा करायूं त लाज़मी तव्हांखे त कंहिं हुकुम जारी कयो हूंदो न हिन प्रोग्राम ते जंहिंमहिल तव्हां आयो तव्हां असां कंहिं मेल खे अंदरि न आहे छॾियो हिन महिल ताईं ठीकु आहे सही जेकर तव्हांखे अंदरि वञिणो आहे साईं हिन महिल बि ॾिसो तव्हां मेल मां मेल पोइ भला तव्हां सिस्टम हलायो या त असां न हलायूं या त पोइ सिस्टम तव्हां अची हलायो तव्हां सां चिड़ो छलादार हूंदा चिड़ण जी त ॻाल्हि ई कोन्हे था जॾहिं असां न हूंदासीं सिस्टम केरु हलाईंदो सिस्टम त सर तव्हां हलायो पर असां सिस्टम फ़रिश्ता त चवण जो मक़सदु आहे फ़रिश्ता त कोन अची हलाईंदा न मुंहिंजा भाउ बार बार साॻियो सुवाल पिया कयो मां चवां थो तव्हांखे जेकॾहिं अंदरि वञिणो आहे अहिड़ी का ॻाल्हि आहे तव्हां DC साहब लेटर खणी अचो हा तव्हां डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट खां का अथॉरिटी खणी अचो तव्हां वञो हलिया मूंखे कोई एतिराज़ थोरी आहे सही जेको मसलो हूंदो आहे बाल्टी मसलो हूंदो आहे रिवर्स मसलो हूंदो आहे काफ़ी केसिस आहिनि हिकिड़ो एलिमेंट्स कोन्हे कुझु काफ़ी शयूं हूंदियूं हुन सां गॾु त जो जीअं हूंदा असां हुनखे लीगल तरीक़े सां कान लीगल अच्छा सर ॿियो सुवाल त माना छा माना मीडिया खे हलो न आहे त मीडिया अंदरि नथी वञी जेके दोस्त आहिनि न अंदरि न आहे वरी तव्हांजे सुपरवाइज़र माना चयो त कंहिं DC जो लेटर खणी हाणे कुझु शयूं जेके असांजे हथ में आहिनि न कुझु न आहिनि कुझु शयूं तव्हांजे हथ में आहिनि कुझु शयूं न आहिनि हर चीज़ एसो ॾिठी वेंदी आहे मां इहो चवां थो जेके दोस्त आहिनि ॿिया जेके भाई सभु आउट थी पंहिंजो रिपोर्टिंग कया मतिलबु अंदरि इंटर केरु आहे जेके तव्हां थी आहियो केरु
उनजो असां को बि इशू कोन्हे को अंदरि जेके तव्हां पंहिंजी कयो था असां चवंदा तव्हां पंहिंजो वर्क सही नमूने कयो सुठे नमूने कयो पर ख़ासि करे हिनमहिल असांखे ॿाहिरि जेके माण्हू मिलिया आहिनि उन थंब जो मसइलो थो थिए त मूंखे इहो तव्हां ॿुधायो त तव्हां छा अहिड़ो को लेटर लिखी मोकिलियो आहे नदरा वारनि ॾे त थंब जो मसइलो थिए बिल्कुलु असां इनखे बाय फिज़िकली कंदा आहियूं ऐं बाय जेको सो रिटर्न में कंदा आहियूं भाई जेको लोक पार्टी इनखे इन जे लाइ सोचो बिल्कुलु असां इहो चयो को आहे मसइलनि चवंदा माना तव्हां को माना एजेंट आहे उन थ्रू को कमु थिए थो उन खिलाफ़ तव्हां कहिड़ो एक्शन खणो बिल्कुलु सेक्शन कंदा असां अगरि पुलिस आहे ठीकु आहे अहिड़ो अगरि को ग़लति माण्हू असांखे हो या असां कंहिं मैन्युफैक्चर कयो असां हुते उनखे अरेस्ट कराईंदासीं उहो पुलिस जो कमु हिते कहिड़ो आहे बिल्कुलु आहे सेफ्टी प्रोवाइड करण जो कमु आहे 2 नंबरी खे रोकण जो कमु आहे को बि माण्हू खां ॿाहिरि एजेंट पैसा थो वठे इन्हनि खे अहकाम कंदा उहो हुते एक्शन खणी सघंदा ऐं कनि था अगरि अहिड़ी का प्रकार अलहमदिल्ला असां सेंटर में का बि कटो थो कनि बिल्कुलु 0 टैलेंट्स आहे हर हिकु खे जेको सक्सेसफुल थियो पेमेंट फुल मिले थी माना जी ही बाक़ी अभाव ज़रूरु थी सघे थो अगरि इहो कमु थिए अगरि कंहिं ॿार पैसा वठे केरु नथो वठी सघे कंहिंखे हाणे राजपूत सां कंहिंखे ॾे थी वञे उहो उनमें आहे उनमें मां नथी सघां सर राज ख़ुशी सां ॾे या छा ॾे हुनजो कमु तव्हांजे चकर हाणे नथो थिए ऐं हुनखे पैसा ॾे उहो एजेंट कमु कराए एजेंट हिते इन्वॉल्व नथी सघे उनजी एंट्री कान्हे मूंखे तव्हां मीडिया वारनि खे असां हिते केरु आहे उनजी एंट्री बि कान्हे थी सघे त मूंखे हिकिड़ो एजेंट ॿुधायो वञे हिते 24 कलाक असां त मौजूदु न आहियूं तव्हां त न आहियो भला इंतज़ामिया आहे असां त आहियूं न तव्हां असां त आहियूं न हाणे सिर्फ़ु तव्हां हिकु मीडिया ॿुधायो एजेंट मां थी थो सघां ॿियो केरु थी थो सघे अदो थी थो सघे अदो थी थो सघे नथो थी सघे कंहिंजे मथे ते न लिखियलु हूंदो मां एजेंट नथो थी सघे इन जेको एजेंट्स हूंदो ख़बर पइजी वेंदी कहिड़े नियर सां आयो आहे कहिड़े नमूने सां आयो आहे असां हिकु माण्हू खे बाक़ी पैसे न चवंदा कंहिंखे रिपोर्ट ॾियण जी ज़रूरत न आहे नथा करणु चाहियूं अदो बि हिनमहिल माना तव्हां पाण बि था चओ वेठा वेठा अदे जो थोरो माना ॾिस अदो चए त साईं माना उहे लफ़्ज़ न चया असांजे ॿियो वरी हिकिड़ो मैसेज डीसी साहब अगरि केतिरा फिगर नथा लॻनि छा त मां मोकिलियां डीसी साहब ॾे डी साहब खे छा कयो फिंगर खे डी साहब छा थो करे सघे साईं मां फिंगर जी ॻाल्हि न कई तव्हां कहिड़ी मैसेज जी ॻाल्हि कई जंहिंजे मैसेज ॿुधो न मैसेज बिल्कुलु डी साहब कोन थो कराए मैसेज उतां थियनि था 817 डीसी साहब जो न आहे हू कीअं थो चए डीसी साहब सां हाणे या उहो हिकिड़ी जंहिं नोए सां जवाबु ॾिनो हूंदो उहो हुनखे ख़बर हूंदी कहिड़े वक़्तु सां जवाबु ॾिनो त डी साहब मुंहिंजो पासवर्ड डी साहब वटि कुझु डी साहब वटि कुझु माना आहे न हाणे 817 त इहो त डायरेक्टली आहे न इहो त आहे एहसास करण जो बाक़ी कुझु शयूं जेको डी साहब जे हथ में डी साहब करे सघे थो कुझु असांजे हथ में असां करे सघूं था जेको असांजे हथ में न आहे बराबरि हिन एहसास प्रोग्राम में हिनमहिल ताईं तव्हां केतिरनि माण्हुनि खे माना पैसा ॾेई चुका आहियो परसेंटेज मां तव्हांखे ॿुधायां 90% ऐं बाक़ी घणा केस अहिड़ा आहिनि जेके उहे केस आहे न जेके फिगर्स जा प्रॉब्लम आहे या जेके लेडीज़ दर ते वेठियूं आहिनि उन्हनि जा आहिनि या किथे फिंगर्स मैच कोन था या अञा के न अची सघियो माना चवंदा भई रश खत्म थिए बाक़ी 90% दादू जी आवाज़ माना ख़ासि करे इन शइ में परेशान हूंदी आहे त माना हीउ प्रोग्राम बंदि थी वियो तव्हां उन्हनि जे लाइ मैसेज कहिड़ो छॾणु चाहींदो अलॻि कंदो हीउ प्रोग्राम ग़रीबनि जो प्रोग्राम आहे ऐं अलहमदिल्ला एतिरो मां दास ॾेई सघां थो 80 खां 90% हिते पुअर माण्हू सिलेक्शन थियल आहे अलाह पाक कंदो हीउ बहितरीनु प्रोग्राम आहे स्टार्टिंग प्रोग्राम रहियो आहे हाणे न त हिन दफ़ो सेरो 12,000 रुपया ॾियणु इहो घटि शइ न आहे सुठो प्रोग्राम आहे बंदि न थींदो इनशा अल्लाह ताला ऐं ग़रीबनि प्रोग्राम दुआ आहे त अल्लाह ताला ॿियो माना हीउ चवंदा आहिनि हीउ जेको प्रोग्राम आहे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम सां कनेक्ट आहे जंहिंजो आहे माना पैसा उहे आहिनि उन्हनि खे ई मिलंदा बिल्कुलु उहो प्रोग्राम आहे लेकिन नालो चेंज आहे पहिरियों BS कयो हाणे एहसास करे पोइ सर हे पैसा उन्हनि खे ई मिलंदा त बाक़ी माण्हुनि खे अचण जी कहिड़ी को ज़रूरत न ही ॾिसो न सर्वे में SMS जे थ्रू हिन असां वटि 2 कैटेगरियूं आहिनि असां वटि 2 कैटेगरियूं हिकु कैटेगरी आहे जेकी SMS जे थ्रू आहे हिकिड़ी कैटेगरी आहे परमानेंट आहे जंहिं BS कार्ड आहे हाणे हिन दफ़ा त ॿई आहे हाणे फ्यूचर में प्लानिंग कहिड़ी थी करे सैन्य मिनिस्टर साहब